ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया टंडो अलहयार खां। टंडो अलहयार जी बलोच बिरादरी पारां सक़ाफ़ती ॾिहाड़ो बलोची लिबास पाए वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। टंडो अलहयार जी बलोच बिरादरी बलोची पटका वास्कोटी ऐं मख़सूस बलोची लिबास पाए टंडो अलहयार शहर में रैली कढी गश्त कई। टंडो अलहयार ज़िले जा सवें बलोच रैलीअ जी सूरत में सर अब्दुल मालिक बलोच, जलील बलोच, नवाज़ बलोच ऐं रऊफ़ बलोच जी अॻुवाणीअ में सिटी प्रेस क्लब टंडो अलहयार पहुता। टंडो अलहयार जे बलोच अॻुवाण अब्दुल मालिक बलोच सिटी प्रेस क्लब जे सदर नियाज़ ख़ासकिलीअ खे बलोची पटको पारायो। सिटी प्रेस क्लब टंडो अलहयार ते बलोच अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त अॼु असांजो सक़ाफ़ती ॾिहाड़ो आहे। अॼोको ॾिहाड़ो असां लाइ ईद जीअं आहे। मुल्क जे तमामु बलोच भाइरनि खे असीं मुबारकबाद पेश करियूं था।